अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। ब्रेकिंग न्यूज़ अची रही आहे पनोआकिल मां तव्हां सां शेयर कयूं पिया। पनोआकिल विच शहर कादरिया मस्जिद वटां वापारी रूपचंद जे दुकान मां चोरी जी वारदात जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। चोर दुकान जा ताला टोड़े क़ीमती सामान 80,000 रोक ऐं 2 लखनि जा ज़ेवर खणी विया आहिनि। माजिद महेसर पनोआकिल मां लाइन ते मौजूदु आहे। माजिद, आगाह कजो वधीक इन हवाले सां। जी बिल्कुल, पनोआकिल जो ही विच शहर वारो इलाइक़ो आहे जिते कादरिया मस्जिद आहे। गुज़िरियल राति रूपचंद जे सोनार के दुकान मां चोर ताला भञी 80,000 रोक रक़म ऐं 2 लख जो सोन चोरी करे फरार करे विया आहिनि। संदसि चवणु आहे त मां हिकु ग़रीब आहियां, मिसकीन आहियां। मां जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो गुज़र सफ़र कंदो आहियां, पर मूंसां जेको आहे सो ज़ुल्म थियो आहे, मूंसां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। संदसि चवणु आहे त मां पनोआकिल पुलिस वटि पहुची करे एनसी कटाई आहे, पर पुलिस जेको आहे सो का बि फरियाद दाख़िल तननि ख़िलाफ़ न कई आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे। माजिद महेसर असां सां टेलीफोनिक लाइन ते मौजूदु हुयो। पंहिंजे नाज़रीन खे अहम ख़बर खां आगाह कयूं था पिया त पनोआकिल विच शहर कादरिया मस्जिद वटां वापारी रूपचंद जे दुकान मां चोरीअ जी वारदात साम्हूं आई आहे। जुड़िया रहो न्यूज़ नाउ संगत।